शामिल कयूं पिया। मीरपुर साकरू खां डेल्टा ऐं सिंधु दरिया जे बहालीअ लाइ सुजान धुरिन पारां खारूशान जे साहिली इलाइक़े खां कराचीअ लाइ रक्षा मार्च जो आगाज़ कयो वियो। साहिली पटीअ में पाणीअ जी खोट, सिंधु दरिया ऐं इंडस डेल्टा में पाणी फराहम करे उन्हनि जी बहालीअ लाइ मरहलेवार एहतिजाजी तहरीक जी शुरूआत डेल्टा खां कई वई। सिंध एग्रीकल्चर वर्कर्स यूनियन, नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन ऐं इंसानी हक़नि बाबति कमु कंदड़ तंज़ीम पारां खारूशान खां निकितल रक्षा मार्च मीरपुर साकरो शहर पहुतो। रैली कढी नारेबाज़ी कई वई। नासिर मंसूर काज़ी खिदर ऐं अली रज़ा वंजाल जी अॻुवाणीअ में निकितल रक्षा मार्च बुगान, गाढ़ो, मीरपुर साकरो, घारो ऐं धाबे जी का थींदे अॼु शाम जो मलीर प्रेस क्लब पहुचंदो, जिते अॻुवान ख़िताब कंदा। सिंधु दरिया सुकी वञण करे सिंध जे अज़ीम तहज़ीबनि खे जनम ॾींदड़ सिंधु दरिया ऐं डेल्टा तबाह ऐं बर्बादीअ जो शिकार आहे। सॼी साहिली पटीअ में इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे ऐं मिठे पाणीअ जी अदम फराहमीअ सबबि सामूंडी छाड़े जे नतीजे में लखें एकड़ एराज़ी ज़मीन समुंड गिरकाए रहियो आहे। अहिड़ी सूरत हाल में दरिया ऐं डेल्टा खे बचाइण लाइ जिदोजहद वक़्त जी ज़रूरत आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में रक्षा मार्च में अॻुवाणनि जो ख़िताब। रिपोर्ट करे रहिया परवेज़ अयाज़ अली गपोल, बे न्यूज़, मीरपुर साकरू।